असां सिंधी त परे जी ॻाल्हि, पोइ जेकॾहिं असेंबलियुनि जूं सीटूं आहिनि उन्हनि जी ॿीहर ॻणप थींदी, उन्हनि जी ॿीहर काथो थींदो, त छा सिंध असेंबली ख़ुदि पीपल्स पार्टी जे या सिंधियुनि जे हथ वस में रहंदी? कानून साज़ी सिंध जी मालिकी सिंधी माण्हुनि जे हथ वस में रहंदी? सो इहे सोचण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं इन्हनि ते थधे दिमाग़ सां न सिर्फ़ु सोचिजे पर इन ते अमल बि कजे। ऐं मां बिल्कुलु जेको आहे असां इहो चऊं था त उन वक़्तु मुशरफ बि कोशिशि कई हुई, जेकी मां तव्हांखे ॿुधाई त अमार कंपनी खे 2006 में जेको आहे 12,000 एकड़ जेके आहिनि हिननि ॾिना ऐं उन में सिंधी माण्हुनि रेज़िस्ट कयो, सिंधी माण्हुनि तमामु घणो जेको आहे उनजे ख़िलाफ़ु लिखियो ऐं ॻाल्हायो। असांजे माण्हुनि त हाणे बि साईं कलमती साहब, नसीर मेमण, ॿिया दोस्तनि अख़बारनि में लिखनि था, नौजवान माण्हू जेके आहिनि, ऐं असां डिमांड रखूं था, पॉलिटिकल डिमांड रखूं था त बाबा इहो थियणु न ॾींदासीं ऐं वाकई में न ॾींदासीं। इन ते कहिड़े बि क़िस्म जी केॾी बि सख़्तु जिदोजहद करणी पए असां कंदासीं, पर असां इहो कमु ईअं ई आहे, इन्हनि खे अगरि असां अलाउ कयोसीं त असां सम्झो पंहिंजो पाण खे पाण ई मिनारिटी में तब्दील करे छॾींदासीं। पोइ सिंधु देश त परे जी ॻाल्हि आहे, पर सिंध खे बि बचाए न सघंदासीं। इन जे करे इहा असांजी ज़िंदगी मौत जे। हाणे सदर अलवी जेको आहे इन भंडार आइलैंड जे लाइ चयो, हाणे ताज़ो जेकी इहा हिन हिकिड़ी मीटिंग कई हुई सरमाएकारनि खे, हिन में बैरिया टाउन वारो जेको आहे मलक रियाज़, इहो कराची जा वॾा वॾा बिज़नेसमैन आहिनि, सभिनी खे गॾाए चयो त बाबा सीड़पकारनि जे लाइ हे सोनो मनसूबो आहे। ऐं पर मां चवां थो इहो सीड़पकारनि जे लाइ सोनो मनसूबो थी सघे थो, पर असांजे लाइ इहो ज़हर क़ातिल आहे, असांजे लाइ मौत आहे। इन जे करे जेकॾहिं मरणो ई आहे त पोइ भला अनर सां मरंदासीं। ईअं तव्हांजे डेवलपमेंट जे ॾिनल नारे में अलवी साहब, इमरान नियाज़ी साहब ऐं जेके कर्ता धर्ता आहिनि बाजवा साहब, छो जो वरी बाजवा साहब इन्हनि खां बि मथे आहे न, बाजवा साहब जा हे छोटू आहिनि जिन खे उहो हलाए पियो। हीअ हुकूमत बाजवा साहब ठाही आहे न। त इन्हनि सभिनी खे इहो सम्झणु खपे त सिंधी माण्हू कुझु बि थी पवे इहे शयूं डेवलप करणु न ॾींदा। सिंध जी मुकमिल आज़ादी ताईं, सिंध जी हाकिमियत पंहिंजे हथ में आणण ताईं असां का बि शइ अहिड़ी डेवलप न कंदासीं जेकी असांजी ॻिची में पवे, असांखे मिनॉरिटी में तब्दील करे, असांजी डेमोग्राफी खे चेंज करे। सिंध त हुजे पर सिंधी न हुजे, सिंध त हुजे पर हाकिमियत ॿियनि जी हुजे। सो इहो करणु न ॾींदासीं। ऐं इन सिलसिले में ज़ाहिर आहे असां पीपल्स पार्टी खे बि मां अपील थो कयां, पीपल्स पार्टी जा जेके बि गैरतमंद समझदार माण्हू आहिनि उन्हनि खे अपील थो कयां त बाबा धरती असां सभिनी जी आहे। हे जेके तव्हां मज़ा माणियो था, ही राज कयो था, असेंबलियुनि में पहुचो था, ही तव्हां जेको आहे धन ठाहियो था, ही सभु कुझु सिंध जे करे था ठाहियो। न त तव्हां काथे हुजो, जेकाबाद, कंदकोट, कशमोर, शिकारपुर, इते ई हैदराबाद, ठठो, इते ई रोलो न। त इन जे करे जेको आहे तव्हांखे जंहिं धरती इन मक़ाम ते पुॼायो आहे उनखे विकिणण जी, उनखे सौदे करण जी कोशिशि न कयो। घटि में घटि तव्हांजो हर ॾोह, हर गुनाह माफ़ थी सघे थो, पर पंहिंजे वतन सां, पंहिंजी धरती सां, सिंध सां गद्दारी जेको आहे न माफ़ न थींदी। केर बि माफ़ न कंदो, केर चाहे बि त माफ़ न कंदो, छो जो इहे तारीख़ जा फ़ैसिला आहिनि। पोइ क़ौमूं इन्हनि खे तारीख़ जे तनाज़ुर में जेके कंदियूं। त उन जे करे मां पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध खे बि अपील थो कयां त इन्हनि शयुनि खे छॾियो, उन जी जॻह ते सिंध असेंबली में हिकिड़ी करारदाद खणी अचो, हिकिड़ी करारदाद पास कयो। तव्हां करारदादूं कयो था न, तव्हांजी मेजॉरिटी आहे, तव्हां हिकिड़ी करारदाद पास कयो त सिंध जे सभिनी इन्हनि ॿेटनि ते कंहिं बि क़िस्म जी कंस्ट्रक्शन न थींदी। तव्हां इन्हनि खे नेशनल पार्क या सयाहती मर्कज़ जेके आहिनि ठाहे छॾियो, दुनिया जे ॿियनि सुधिरियल मुल्कनि वांगुरु। उते तव्हां अहिड़ियूं शयूं डेवलप करे छॾियो जंहिं ते मक़ामी माण्हुनि खे रोज़गार बि मिले, माण्हू वञनि कराची मां, सॼी सिंध मां, दुनिया मां माण्हू अचनि, रिज़ॉर्ट्स
उते पर सिंध गवर्नमेंट जो रिज़ॉर्ट उते इहो न प्राइवेट कंपनियूं ॿियनि न उते अहिड़ियूं एंटरटेनमेंट जूं अहिड़ियूं तफ़रीह जूं नेचुरल तफ़रीह जूं नेशनल पार्क ठाहे उते माण्हू वञनि उते वञी समुंड ॾिसनि उते वञी जेके आहिनि सामुंडी शयूं ॾिसनि उते हयातियात ॾिसनि उते या जीवत ॾिसनि जेके समुंड में आहिनि उनखां महज़ूज़ थियनि पर उते कंहिं बि कंस्ट्रक्शन खे जेको आहे अलाउ न करे सिंध गवर्नमेंट अहिड़ी करारदाद पास करे सघे थी पीपल्स पार्टी ताकि न सिर्फ़ु पीपल्स पार्टी पर ईंदड़ का बि गवर्नमेंट जेकी आहे इनखे इन सां हथ चुरान न करे सघे बाक़ी जेकॾहिं कोई कंदो त असां बिल्कुलु हिकिड़ी मज़बूत सघारी जेको आहे तहरीक सां जेको आहे इनखे मुंहुं ॾींदासीं असां पंहिंजी क़ौमी जिदोजहद सां पंहिंजी सियासी जिदोजहद सां इनखे नाकाम कंदासीं नेशनली बि उते बि ऐं इंटरनेशनली बि असां ही सभु जेके आहिनि शयूं उन्हनि सभिनी दुनिया जे अदारनि ताईं पहुचाईंदासीं त पाकिस्तान नेचुरल इको सां केॾी छेड़छाड़ थो करे हिकिड़े तरफ़ इमरान ख़ान ट्रीज़ मॉम हलाए ड्रामेबाज़ी थो करे ऐं ॿिए तरफ़ जेको आहे हू सामुंडी पटियुनि सां खेॾी जेको उतां जो नेचुरल हयातियाती सिस्टम आहे उनखे तबाह पियो करे उते डिज़ास्टर पियो आणे अहिड़े क़िस्म जी असां जेकी बि इहा फ़ौजी मनसूबाबंदी सिंध जे लाइ थी रही आहे उनखे असां न सिर्फ़ु कंडेम कयूं था पर उन ते सिंधी माण्हुनि खे अपील था कयूं क़ौमी कारकुननि खे अपील था कयूं जेके बि लीडर्स आहिनि सिंध जा नौजवान उन्हनि खे अपील था कयूं त इन ते पंहिंजो भरपूर आवाज़ उथारियो इन ते फेसबुक ते ट्विटर ते इन ते बाक़ाइदे मूवमेंट हलायो त सिंध जे ॿेटनि सां ऐं सिंध जी सामुंडी पट्टी सां कराची खां पोइ ठटो बदी इन सां छेड़छाड़ करणु न ॾींदासीं त असांखे तरक़ी न खपे तव्हांजी तरक़ी असां ॾिठी आहे पंहिंजे वॾनि शहरनि में असांजो छा हशर कयो अथव असां केतिरो वञी बचाऊं इन जे करे असांखे इहा तरक़ी उहो सोनी बन जेको कन छिने ऐं हाणे आख़िर में जेको असांजे अॼु जे मौज़ू जो आख़िरी नुक़्तो हुयो हे जेकी नए सिरे सिंध में फसादनि जी बाह भड़काइण जी हिकिड़ी कोशिशि कई थी वञे तव्हां हिन ते सोचो त इहो छो थो थिए इहो छाजे करे थो थिए ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो ॾिसो ही जेकी बहादुराबाद MQM आहे या जेके बि इहे धड़ा हिते वेठा आहिनि उर्दू स्पीकिंग्स में इहे उर्दू स्पीकिंग्स जा ख़ैरख़्वाह न आहिनि बाबा उर्दू स्पीकिंग जो मयर 30 करोड़नि जो रुगो तेल खाई वियो 30 करोड़ जो पंहिंजे हाणे वारे टेन्यूअर में 30 करोड़नि जो रुगो हुन तेल गाॾियुनि में विधो हाणे मूंखे ॿुधायो त 30 करोड़नि में केतिरनि गाॾियुनि में केतिरी माइलेज थींदी हीउ काॾे वियो हुयो चंड ते पियो वञे छा त इहा हुननि पंहिंजनि ई माण्हुनि सां वेधन कई आहे ऐं हाणे ॿ तरीक़ा आहिनि हिकिड़ो त इहे धड़ा जेके बि बचियल आहिनि इहे आहिनि सरकार जे कंट्रोल में जीअं इन्हनि खे एजेंसियुनि वारा जीअं इन्हनि खे रेंजर्स वारा जीअं कोर 5 वारा जीअं कोर कमांडर इन्हनि खे चवे थो जीअं मथों इन्हनि खे मैनेज कयो त उहे मैनेज थियो बाबा इमरान सां वेहणो आहे इमरान सां वेहणो आहे इमरान जी मुखालफ़त कंदी आहे त इमरान जी मुखालफ़त कंदा हे करिणो आहे त मां इहो सम्झां थो ऐं जेके बि दिमाग़ रखंदड़ सोच रखंदड़ माण्हू आहिनि उहे इहो सम्झनि था त हिननि खे काथों न काथों इहो इशारो ॾिनो वियो आहे त तव्हां अहिड़े क़िस्म जी डिमांड रखो सूबो खपे सूबो बाबा नंबर 1 कानूनी तौर ते सूबो ठही नथो सघे जॾहिं 100% कंहिं बि सूबाई असेंबली में हिननि जी पाकिस्तानी आइन मुताबिक़ 100% सूबाई असेंबली जेकॾहिं चवे त हिते सूबो ठहे त उहा हिननि वटि आहे ई न त सूबो काॾों त हिते 2 नुक़्ता मां तव्हांखे तव्हांजी सोच जे लाइ पंहिंजे ॿुधंदड़नि जी सोच जे लाइ रखां थो हिकिड़ो इहो त मथों बल्दियाती इलेक्शननि जो अचे थो ऐं हिननि जी कारगुज़ारी MQM बहादुराबाद हुजे या ॿिया टोला हुजनि उन्हनि जी ज़ीरो रही आहे ऐं करप्शन में ॿुॾा पिया आहिनि क्राइम में ॿुॾा पिया आहिनि हे मां तव्हांखे हाणे चई वेठो आहियां त बल्दिया फैक्ट्री मां ज़रूरु इन्हनि खे जिन बचायो आहे उहे हिननि को कमु त वठंदा आहिनि उहो कहिड़ो कमु वठंदा हिननि पंहिंजे ई माण्हुनि जे लाइ पंहिंजी कम्यूनिटी जे लाइ उर्दू स्पीकिंग जे लाइ हिननि कयो छा आहे त
उन्हनि खे त हिननि साड़ियो आहे। हे यकीन ॼाणो बल्दिया फैक्ट्री में 90% उर्दू स्पीकिंग माण्हू सड़िया, 90%। इन्हनि खे ॿिए कंहिं त न साड़ियो, त ही पंहिंजनि जे लाइ छा कंदा? उन जे करे हाणे इन्हनि खे इहो राग ॻाइणो आहे। ॾिसो, लसानी मसइले खे हू जीअरो रखंदा, कंहिं क्लेश में वेंदा, त माण्हुनि खे फियर फैक्टर, ॾिसो फियर वॾी शइ आहे, जॾहिं फियर फैक्टर पैदा थिए थो, कंहिंसां विढ़ाईंदा त उहे हिकदमि हिननि जे पोयां जमा थींदा। न त माण्हू त हिननि जे ख़िलाफ़ आहिनि। अॼुकल्ह माण्हू त विराइजी विया मुख़्तलिफ़ पार्टियुनि में। माण्हू त हिननि खे चवनि था तव्हां 2 नंबर आहियो, तव्हां ठॻायो, तव्हां पंहिंजे क़ाइद सां वफ़ा न कई, तव्हां पंहिंजे माण्हुनि सां तव्हां 24 कलाकनि में हिकिड़े रेंजर्स वारो खणी वियो, वञी तव्हांखे बंदि कयईं, त ॿिए ॾींहुं त तव्हां तोबा ताइब थी वियो। त उसूल कहिड़ो? ऐं हिननि वधि में वधि उचायो, भत्ता वरिता, उहो कयो, पंहिंजनि माण्हुनि खे, पंहिंजे क़ाइद सां ई न बीठा। त हाणे ही छा कनि? हाणे मथों बल्दियाती इलेक्शन थी अचे, त हिकिड़ी त हले थी सियासत, त कहिड़े बि तरीक़े सां ही मुहाजिरियत वारो इशू उथारे, कंहिं न कंहिं तरीक़े सां बल्दियाती सीटूं खटनि। हिननि खे बि ख़बर आहे त सूबो कोन ठहंदो, का बि शइ न थींदी। ॿियो इहो आहे त तसादुम थी पए ऐं को झेड़ो कराए विझनि, ऐं इहो वरी मथियनि मालिकनि जी मर्ज़ी आहे, जेके हिननि खे ठाहे वेठा आहिनि, हिननि खे बचाए वेठा आहिनि, जेके हिननि खे हलाइनि था। उहो मथियनि मालिकनि जी मर्ज़ी इहा, उन्हनि 2-3 दफ़ा कोशिशि कराई आहे, पर न थी सघियो आहे सिंध में हिन महिल ताईं को फ़साद करायूं। हाणे फ़साद सां 2-3 शयूं थी वेंदियूं उन्हनि जूं। जेकॾहिं फ़साद थो थी पए त फ़साद ते हू सेंटर जो रूल बि आणे सघनि था, आइनी तौर ते पीपल्स पार्टी गवर्नर राज बि हणी सघनि था, पीपल्स पार्टी खे मजबूर बि करे सघनि था। फ़सादनि खां पोइ त अनसर्टेनिटी थींदी आहे, हर को पंहिंजे पैक्स में वञी बीहंदो आहे, त उहो ॼण ख़ुदि इन्हनि लॾनि खे, इन्हनि धुरियुनि खे जीआरे वेंदी शइ। सो मुंहिंजो हथ जोड़े अर्ज़ु आहे त हिकिड़ी शइ ख़तमु पई थिए, हिकिड़ी शइ मरे पई, उनखे वधीक न जीआरियो, उनखे ॿीहर न जीआरियो, उनखे बस इग्नोर कयो। छा आहे इन जे चवण सां को भला अॼु को सिर्फ़ु 2-3 हफ़्ता अॻु में बि त हुननि हिकिड़ो जलसो कयो हुयो न, इन बहादुराबाद MQM कयो हुयो जलसो। केतिरा माण्हू हुया? लखा माण्हू था उर्दू स्पीकिंग रहनि न कराची में, जंहिंखे मुहाजिर थो चयो वञे, उहे शामिल थिया हिन में। केतिरो जलसो हुयो, छा थियो? हाणे वरी रैली, छा थींदो? करणु ॾियो, छॾे ॾियो, इग्नोर कयो। ईअं चयो हा वाह वञी कयो। कंहिंजे चवण सां धरतियूं विरहाइजनि हा, त धरतियूं विरहाइबियूं जॾहिं तसाद